तमाम घणो न्यायल है तमाम इश्क जी याद अल्लाह ॾाढी दुखी थी गया इन आग में बचण जो मज़ो ई पंहिंजो आहे इहो तव्हांजे आहुनि मां बि पतो पइजी वियो असीं तव्हां वटि इन लाइ आया आहियूं असीं तव्हां खां दुआ वठूं असीं जंहिं मक़सद लाइ वञी रहिया आहियूं बेमक़सद साबित न थिए हासिल ला हासिल जी हदम की करण की कोशिश करनी साहब असीं तव्हां दरवेशन सां एतिरे कुझु नहीं ॻाल्हाए सघंदा बसि एतिरो नज़र अचे पियो तव्हीं ॾींहों ॾींहुं इंसान खे अॻिते वधी रहिया आहियो अॻिते वधी रहिया आहियो ऐं तव्हां असीं रस्तनि ते शहरनि जी हवाउनि सां गाॾियूं खड़ो सराईंदो करे छा था सघूं पर असीं चाहींदा त हाणे बाली असां खां घणो परे न हुजे सरकार जेका अव्हां कोशिश कई आहे उन्हीं सां त माण्हू अलाह खे बि माणे वठंदो आहे ख़ाली छा जी असीं तव्हां खां बसि इहो ई ॿुधाइण था चाहियां सुभाणे लाइ समूरी तयारी मुकमिल थी वई आहे हाँ इन भेरे सरकार खजाने में टको ग्रांड न आहे ॾिनो सरकार जिन तवक्कल इंसान है चवंदा आहिनि त ॾियण वारो ॾींदो फिलहाल सुभाणे जो सोचो महिमान अचणु शुरू थी विया आहिनि सभिनी महिमाननि जूं लाठियूं तयार थी वयूं आहिनि स्टेशन जे हिन पासे बि ऐं स्टेशन जे हुन पासे बि फ़क़ीर ऐं रागी पहुची विया आहिनि असांखे सम्झ में नथो अचे अॼु सुभाणे अॼु छो नथो थिए सरकार असीं अव्हांखे वठण आया आहियूं असीं अॼु स्टेशन जे वेझो गांधीअ में रागियुनि सां गॾु गुज़ारींदासीं ऐं पंहिंजो नओं कलाम ॿुधाईंदासीं सरकार रियासत जी भारत हुजे खान जी लाहौर तयारी आहे बाक़ी हिकु ॻाल्हि आहे त के राज़ी आहिनि के रंज आहिनि पीर फ़क़ीर बि वठी वञी रहिया आहिनि मीर साहब रियासत लाइ चङा कम कया आहिनि बाक़ी लाहौर वारो कमु कचो आहे
असीं लाहौर हुसूं पिया ऐं एसि ताईं वापसि न अचिबो जेसि ताईं बाली बेगम असां सां साउं नहीं थियो। असांजी हुक्मरानी खां वधीक असांजो इश्क आहे इश्क ऐं इन लाइ हर क़िस्म जा सदमा सहण लाइ तयार आहियूं। असां लाहौर वञण जे लाइ हिकिड़ी कॉफ़ी चई आहे ऐं उहा ई ॻाईंदा रहंदासीं। किबला वो तो मुंहिंजा मुरीद आहिनि त उन्हनि खे चओ त मियां बगी वारनि खे चवनि त बाली सां खे ॾेखारे मीर साहब गणती न कयो। हर हालत में बाली बेगम अवां सां गॾु। किबला साईं जेकॾहिं हीअ अंदर में बरंदड़ आग न हुजे त पोइ सरकार तॾहिं इश्क जी आग जनल हूंदी आहे तॾहिं लाहौर असांखे ॾाढो दूर लॻी रहियो आहे ॾाढो दूर। सरकार सफ़र थको न आहे इहे बि तव्हां ख़बर न आहे जिन सफ़र थोरो बचंदो आहे त उहो तमामु घणो खे पहुची वेंदो आहे दूर तमामु आसमान असीं लाहौर पहुची सिधो बाली बेगम खे वञासीं। सरकार मुसाफ़िरी डिगी आहे कुछ आराम कजो। असांखे मुसाफ़िर जो पतो न आहे अता भगत हाणे इंतज़ार कयो आहे असीं सिधो बाली बेगम ॾे वेंदासीं सिधो बाली बेगम ॾे अब महिमाननि खे पाण सां वठी वञो।